अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद भलीकार। KTN जी सैर ट्रांसमिशन में तव्हांखे वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। ऐं रोज़नि जो सिलसिलो जारी आहे सारी आहे। ऐं सैर जे टाइम ते तव्हां असां सां सैर जे टाइम ते असां गॾु हूंदा आहियो। ऐं रमज़ान शरीफ़ जी केतिरी फ़ज़ीलत जी तारीफ़ कजे। बाबरकत महीनो आहे, रहमतनि जो महीनो आहे, मग़फ़रत जो महीनो आहे, ख़ुशियुनि जो महीनो आहे, प्यार ऐं मोहबत जो महीनो आहे, हिक ॿिए सां भाकुर पाइण जो महीनो आहे। सो हिक ॿिए जी सपोर्ट करण जो महीनो आहे। सो जेतिरो थी सघे, मां कल्ह बि इहा ॻाल्हि कई, टियों बि इहा ॻाल्हि कई, मतलब कोशिशि कयो इफ़्तारी ऐं सहरीअ में ज़रूरु पुछा कयो त पाड़े में कंहिं इफ़्तारी कई आहे न कई आहे, सहरी कई आहे न कई आहे, कंहिं रोज़ो रखियो आहे न रखियो आहे, या रोज़ो रखियो आहे त छा ते रखियो आहे। सो इहो ई हिकिड़ो वॾो महीनो आहे। पहिरियों अशरो जेको आहे रहमत जो आहे, मग़फ़रत जो, सभु शयूं हिन महीने में आहिनि। सो कोशिशि करे वधि खां वधि इबादत कयो ऐं असांजे महिमान रमज़ान शरीफ़ में वधि में वधि जेको तव्हां सवाबु हासिलु कयो। सो पंहिंजो स्पेशल ट्रांसमिशन जारी आहे। असां सां गॾु खोड़ सारा महिमान बि गॾु हूंदा हमेशह वांगुरु। असां सां मुफ़्ती साहब बि गॾु आहिनि, असां सां नात ख़्वान बि गॾु आहिनि, असां सां हमद ख़्वान बि गॾु आहिनि। असां सां गॾु जेको मुंहिंजे खॿे पासे ते वेठो आहे मुफ़्ती मुमताज़ अली भंगवार साहब खे। अस्सलाम वालेकुम मुफ़्ती साहब, कीअं आहियो? दुआ से तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु आहे, अल्लाह जो शुक्र। कीअं पोइ रमज़ान शरीफ़? अल्हम्दुलिल्लाह बेहतर, तमामु बेहतर। रोज़ा वोज़ा सही करे? जी जी जी, मालिक की मेहरबानी। बिल्कुल। उन सां भर में वेठो आहे अब्दुल रहीम जेको वेठो आहे। अब्दुल कैसे हैं आप? अल्लाह करम ठीक ठाक, फसला बिल्कुल तैयार होके आए हैं माशाल्लाह। और उसके बाद बैठा हुआ अब्दुल रहमान साहब, कैसे हैं? ठीक ठाक। आपको भी रमज़ान की मुबारक हो, आप भी खुश रहें, हमेशा आबाद रहें। ऐं उन सां गॾु जेको असां वेठी आहे जेको आहे हिना वसीम, असां सां हमद ख़्वान, नात ख़्वान, अलाए केतिरियूं महफ़िलूं। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? ठीक ठाक। और रमज़ान कैसे जा रहा है आपका? रोज़े सही जा रहे हैं माशाल्लाह माशाल्लाह। तो मुफ़्ती साहब ॿियो छा हाल वाल आहे? ख़ुशि लॻा पिया, तबियत ठीकु लॻी पई आहे, सभु फ़सला। तो रमज़ान शरीफ़ जी कुझु फ़ज़ीलत जे हवाले खां माण्हू खोड़ सारा रोज़ा रखनि था। उन्हनि जो रोज़नि रखण खां पोइ जेको आहे उनजी जेका रमज़ान जी नियत सां रोज़ो रखे थो, उनजे सवाब जे बारे में, उनजा कुझु अहकामात, उनजे बारे में असांखे कुझु ॿुधायो असांजे नाज़रीन खे। सवाल कहिड़ा सवाब? कुरान करीम में त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। उन ख़ालिक़ कायनात इरशाद फरमायो त तव्हांजे मथां यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। ईमान वारनि ते कुतिबा अलैकुमुस्सियाम, तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, ही सिर्फ़ु उम्मत मुहम्मदी ते न बल्कि पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में जेके नबी गुज़रिया उन्हनि जे उम्मत जे मथां बि इहे रोज़ा फ़र्ज़ हुया। पर फ़र्क़ु छा हो? फ़र्क़ु इहो हो त कंहिंजे मथां 2 रोज़ा, कंहिंजे मथां 10 रोज़ा, कंहिंजे मथां कंहिं ॿिए महीने में, बल्कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त उम्मत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इहा महिरबानी फरमाई जो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जे मथां पूरो रमज़ान मुबारक जो महीनो रोज़ो फ़र्ज़ करे छॾियो। लअल्लकुम तत्तक़ून, वजह छा आहे? ख़ालिक़ कायनात इरशाद फरमायो त इन जे करे जो तव्हां रोज़ा रखो तव्हां मुत्तक़ी थियो, परहेज़गार थियो। उहे आम ॾिहाड़नि में जेकॾहिं को माण्हू हलंदो घुमंदो फिरंदो आहे, पर हीउ रमज़ान मुबारक उहो महीनो आहे जंहिंमें बरकतूं ई बरकतूं आहिनि। इन खे हूअं त ख़ालिक़ कायनात 3 अशरनि में विरहायो, पहिरियों रहमत, पोइ मग़फ़रत, पोइ जहन्नम खां निजात, बल्कि हिन रमज़ान मुबारक जी इब्तिदा में ई अल्लाह रब्बुल इज़्ज़त शैतान खे क़ैद करे छॾींदो आहे त शैतान जे क़ैद हुजण जी सूरत में जेको माण्हू रोज़ो न रखणु चाहींदो बि, उहो बि उन जे दिलि में हिकिड़ी ख़्वाहिश पैदा थींदी आहे जो मां बि रोज़ा रखां, तांजो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन रोज़े रखण जे सबबु मुंहिंजे मथां बि महिरबानी फरमाए छॾी। त इन महिरबानी जे सबबु सां पोइ वरी जेको रोज़ो रखंदो आहे ख़ुशनसीब उहो सॼे। ऐं रोज़े रखण मां कई फ़ज़ीलतूं आहिनि। ऐं रोज़े रखण खां बाद में सॼो ॾींहुं माण्हू जेकॾहिं उन बुख में गुज़ारींदो आहे त इहो इन बुख न बल्कि उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे नज़दीक थींदो वेंदो, वेझो थींदो वेंदो आहे। ऐं इन मां हिकु ॻाल्हि इहा बि सम्झण जी आहे त हूअं माण्हू ॾींहं में खाईंदो पीअंदो रहंदो आहे, जेकॾहिं कलाक, 1.5 कलाक, 2 कलाक न खाए, ईअं महसूसु थींदो आहे जो बुख में सफ़ा माना हालत ख़राब थी वेंदी। पर रमज़ान मुबारक जे महीने में अल्लाह साईं उहा नेमत ऐं बरकत ऐं भलाई रखी छॾी आहे त सुबुह सहरी जे टाइम खां वठी करे इफ़्तारी जे टाइम ताईं बसि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे मथां यकीन हूंदो आहे ऐं उन यकीन जे मथां हलंदो हूंदो आहे, न खाए न पीए, बसि अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन, हालांकि ॿियो कोई इबादत न बि करे, सिर्फ़ु ख़ाली वेठो हुजे ऐं जो का त इंतज़ारु करे इफ़्तारी ताईं, इन जो वेहण बि सवाब में शामिल आहे। ऐं जेकॾहिं का इबादत करे उन इबादत में वरी एक्स्ट्रा उन जो सवाब अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन लाइ रखी छॾियो त हीउ रमज़ान मुबारक जो महीनो
मोमिननि लाइ मुसलमाननि लाइ ईअं सम्झो त अलाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां हिकु अज़ीम नेमत आहे ऐं इन नेमत जी जेतिरी क़दुरु जेतिरी तारीफ़ कजे उहा घटि आहे। पर कोशिशि कजे त हिन नेमत वारे रहीने में रहमत वारे महीने में वधि खां वधि सवाबु कमाइजे तांजो अलाह रब्बुल इज़्ज़त बि राज़ी थी पए ऐं उन जो हबीब बि असां सभिनी जे मथां राज़ी। बिल्कुलु, वाह वाह वाह, बिल्कुलु बिल्कुलु, हीउ रहमत जो महीनो आहे। बिल्कुलु तव्हां अहिड़ा अमल कयो जो अलाह साईं तव्हां सां राज़ी थी वञे, तव्हांजा जेके बि गुनाह आहिनि बख़्शी वञनि ऐं रहमतुनि मां फ़ाइदो वठो। सो असां सां हिना वसीम खे चवंदासीं, हिना आप क्या पढ़ रही हैं आज? हमदे बारी ताला या जो आप हमदे बारी ताला। अल्लाहु 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 पूछा गुल से ये मैंने के मुश्किलों तुझ में आई कहाँ से नज़ाकत की वो याद में किसकी हंसता में एकता है तो याद में किसकी हंसता में एकता है तो सुन के बोला के तालिबे रंग और वो अल्लाह ओ 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 अल्लाह जब कहा मैंने सुंबल से मुश्किलों सुबह को करके शबनम से ताज़ा वज़ो याद में किसकी हंसता में एकता है तो याद में किसकी हंसता में एकता है तो सुन के बोला के तालिबे रंग और वो अल्लाह ओ 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 अल्लाह माशाल्लाह, फर्स्ट क्लास। साईं ॿियो हाल वाल ॿियो छा हर कुझु सुवाल आहिनि, कुझु तव्हांजे पासे में बि, कुझु असांजे नाज़रीन हाज़िरीन खे बि ॿुधायो जेके माण्हू रोज़ा रखनि था। ऐं अलाह पाक जेको आहे अमलनि जे हिसाब सां ई कंहिं न कंहिं शइ ते माना सवाबु ॾींदो आहे। तव्हां रोज़ो रखो था या ॿिया खोड़ सारा अमल, स्पेशली रमज़ान शरीफ़ में जेकॾहिं को अमल कयो था उन जे हिसाब सां अलाह साईं जो केतिरा भेरा वधीक जेको सवाबु आहे, केतिरो अजुर सवाबु आहे रोज़ा बिल्कुलु। बाक़ी हर जेका त जेको बि माण्हू कमु कंदो आहे त उहो उन अमल ऐं उन नियत जे हिसाब सां ई जेका त आहे। ऐं रोज़ो ख़ासि तौरु ॻाल्हि कयूं त हिन रोज़े में जेके इबादतूं माण्हू कंदो आहे उहे जेकॾहिं 1% जेकॾहिं माण्हू खे अलाह साईं उहो सवाबु अता करे त रमज़ान मुबारक में वरी 10 भेरा वधीक उनखे अजर ऐं सवाबु अता फ़रमाईंदो आहे। ऐं ईअं ई
قرآن کریم जी तिलावत करे या पोइ नफ़िल नमाज़ूं पढ़े या पोइ इन खां अलावा में अक्सर इहो बि आहे त माण्हू के छा कंदा आहिनि जो घर में इबादत कंदा आहिनि हा। पोइ मस्जिदुनि ॾांहुं घटि रोक घटि- कंदा आहिनि हा त रमज़ान मुबारक में कोशिशि कजे जो मस्जिदुनि ॾांहुं वञिजे। इन जी वजह रमज़ान मुबारक जे ख़ासि उन मुतालिक़ बि आहे ऐं हूअं बि आहे त हदीस में ईअं आहे त जेकॾहिं माण्हू घर में नमाज़ पढ़े त हूअं त हिकु निमाज़ अदा कंदो, हिकु निमाज़ जो सवाबु अलाह साईं उनखे अता कंदो, पर जेकॾहिं मस्जिद में वञी करे जमात सां निमाज़ अदा कंदो त अलाह रब्बुल इज़्ज़त उनखे 27 भेरा वधीक उनजो सवाबु उनखे अता फरमाए छॾींदो। त हूअं घर में बि इबादत, हा मस्जिद में बि इबादत, पर रमज़ान मुबारक में इज्तिमाई जी सूरत में अची करे उन जॻह ते जंहिं महिल वेहंदो आहे त पोइ अलाह साईं उनजो अजर ऐं सवाबु उन मौक़े ते उन सां अता करे छॾींदो आहे। ऐं इन खां अलावा ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं कोशिशि कंदो न, इरादो कंदो हा। मस्जिद ॾे वञण लाइ, कंहिं सुठे कम लाइ वञण लाइ, त उन जी इरादे करण सां, नियत करण सां ई अलाह साईं उनखे उनजो सवाबु उन नेकी अता फरमाए छॾींदो। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं मस्जिद घर खां कुझु फ़ासिले ते हुजे, जेकॾहिं माण्हू कोशिशि करे मस्जिद ॾांहुं अचण लाइ जेकॾहिं हिमत कंदो आहे, क़दम वधाईंदो आहे, त अलाह रब्बुल इज़्ज़त उन जे हिकु विख जे बदिले में उन ईंदड़ शख़्स खे अजर ऐं सवाबु अता फरमाए छॾींदो आहे। त माण्हू घर में इबादत करे बहितरीनु ॻाल्हि, पर जेकॾहिं मस्जिद में अची करे वेहंदो, हा। इबादत कंदो त क़ुरान करीम जी तिलावत करे पोइ बि सवाबु, जेकॾहिं दुरूद पाक पढ़े पोइ बि सवाबु, ऐं जेकॾहिं दीन जूं ॻाल्हियूं ॿुधे पोइ बि सवाबु, जेकॾहिं हदीस वग़ैरह काशे पढ़े उहो बि सवाबु। पर जेकॾहिं इन खां हटी करे ख़ालिसतन अची करे सिर्फ़ु मस्जिद में वेहंदो न, त उन जे वेहण जे बदिले में ई अलाह रब्बुल इज़्ज़त हर हिकु घड़ी जे मुतालिक़ उनखे उनजो सबर ऐं अजर ऐं सवाबु अता फरमाए छॾींदो। त रमज़ान मुबारक में माण्हू अमल करे ऐं नियत बि करे। फ़र्ज़ु कयो को माण्हू अहिड़ो आहे जेको सोचे थो त मां ही कमु कयां, पर कॾहिं ईअं थींदो आहे त सिर्फ़ु नियत कंदो आहे, कॾहिं उन नियत खे पाए तकमील ताईं बि पहुचाईंदो आहे, पर नियत करण सां ई अलाह रब्बुल इज़्ज़त उनखे सवाबु अता फरमाए छॾींदो आहे। हदीस मुबारक आहे, पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जेकॾहिं माण्हू नेकी जी नियत कंदो आहे न, उन नियत करण जे बदिले में ई अलाह साईं उनखे हिकिड़ी नेकी अता फरमाए छॾींदो आहे, सिर्फ़ु नियत करण सां ई। पर जेकॾहिं वञी करे जंहिं महिल उन कम खे पाए तकमील ताईं पहुचाईंदो आहे त अलाह रब्बुल इज़्ज़त 10 भेरा वधीक उनखे सवाबु अता फरमाए छॾींदो आहे। त माण्हू हिन रमज़ान मुबारक में नियत बि करे ऐं कोशिशि करे त नियत सां गॾोगॾु वञी करे उनखे पाए तकमील ताईं पहुचाए। जीअं रोज़ो पाण रखे थो, कोशिशि करे जेकॾहिं ओसे पासे में ओड़े पाड़े में के माण्हू अहिड़ा हुजनि जेके रोज़ो रखंदा हुजनि, पर उन्हनि वटि का इस्तिताअत न आहे, का माल मताउ न आहे, कोशिशि करे पाण सां गॾु उन्हनि खे बि रोज़ो रखाए। जेकॾहिं 3 माण्हू आहिनि, चोथों हीउ आहे, त पोइ अलाह रब्बुल इज़्ज़त सिर्फ़ु हिकिड़े जो सवाबु न, बल्कि उन्हनि चइनी जो सवाबु बि उनखे अता फरमाए छॾींदो। त नेकी करणु ऐं नेकी जी जेका त नियत करणु, इरादो करणु, जेकॾहिं सिर्फ़ु इरादो कंदो आहे अलाह साईं पोइ बि सवाबु अता फरमाए छॾींदो आहे, पर जेकॾहिं उन नियत खे पाए तकमील ताईं पहुचाईंदो आहे त उहो ख़ालिक़ काइनात 10 भेरा वधीक उनखे सवाबु अता फरमाए छॾींदो। बिल्कुलु बेशक इहा अलाह साईं जी आहे, अलाह साईं जी हिकिड़ी करम नवाज़ी आहे। ऐं स्पेशली रमज़ान जे महीने में इहे जेके शयूं जेको सियाणो हुजे उहो कमाए, हे महीनो कमाइण जो महीनो आहे, तव्हां हर शइ हिन महीने में हासिलु करे सघो था जेका तव्हां करणु चाहियो था। अलाह ताला जी सां वेझड़ाई कुर्बत शयूं मंझाए सघो था। असां सां अब्दुर्रहीम भी गॾु आहे। अब्दुर्रहीम असांखे कुझु छा पिया ॿुधायो तव्हां, क्या सुना रहे हैं आप लोग? नात सुना दें। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सज गए आका की महफिल को सजाने वाले, सज गए आका की महफिल को सजाने वाले, सज गए आका की महफिल को सजाने वाले, सज गए आका की महफिल को सजाने वाले।
میرے سرکار کا میلاد منانے والے، میرے سرکار کا میلاد منانے والے، سج گئے آقا کی محفل کو نے والے، آمنہ پاک تیرا چاند مبارک تجھ کو، آمنہ پاک تیرا چاند مبارک تجھ کو، ہے تیرے چاند پہ قربان زمانے والے، ہے تیرے چاند پہ قربان زمانے والے، میرے سرکار کا منانے والے، اپنے غر اشک سے پلکوں پہ چراغا کر لو، اپنے ہر اشک سے پلکوں پہ چراغا کر لو، کیونکہ سرکار ہے اس بزم میں آنے والے، کیونکہ سرکار ہے اس بزم میں آنے والے، میرے سرکار کا میلاد منانے والے، دین مٹ جاتا اگر خون نہ دیتے اپنا، دین مٹ جاتا اگر خون نہ دیتے اپنا، میرے سرکار دو عالم کے گھرانے والے، میرے سرکار دو عالم کے گھرانے والے، سج گئے آقا کی محفل کو سجانے والے، میرے سرکار کا میلاد منانے والے۔ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ، ماشاء اللہ، ॾाढो बहितरीन। सो ॾाढो मज़ो अची वियो सर। इब्तिदा इस्लाम में मौलाना साहब मस्जिद ऐं इबादत खां अलावा कहिड़ा फलाई कम करणु घुरिजनि? जीअं उहा ॻाल्हि कई त माण्हुनि खे रोज़ा लाइ पुछा कनि, ॿियो कहिड़ा कहिड़ा कम आहिनि जेके? मां बेहतरीन जी, इब्तिदाई इस्लाम में मस्जिदुनि में इबादत बि कंदा हुआ, इबादत सां गॾोगॾु क़ुरान पाक वग़ैरह जी तालीम, हदीस जी तालीम, इन सां गॾोगॾु फलाही कम इहे हूंदा त जेकॾहिं के माण्हुनि खे को मसइलो वग़ैरह थी वञे त ईअं सम्झो त फ़ैसिला वग़ैरह शरई फ़ैसिला उहे बि मस्जिदुनि में थींदा हुआ। ऐं इन सां गॾोगॾु मस्जिदूं इन कम में बि जेके नमाज़ी हज़रात नमाज़ पढ़णु ईंदा हुआ त पोइ उन्हनि में माण्हू ॾिसंदा हुआ त जेकॾहिं को मुस्तहिक आहे त पोइ 3, 4, 5, 8, 10 गॾिजी करे उनजी वरी मदद बि करे छॾींदा हुआ। ऐं ईअं ई को बीमार हुजे अॻ में इहो ॾिसंदा हुआ त जेकॾहिं को माण्हू हिकु नमाज़ ते आयो, ॿी नमाज़ ते न आयो त पोइ माण्हू उनजी पुछा कंदा हुआ, ॻोल्हा कंदा हुआ त इन का वजह हूंदी, तंहिंजे करे हीउ पंहिंजे घरां मस्जिद लाइ न आयो आहे। पर जेकॾहिं
वञी करे उनखे ॾिसंदा बीमार आहे त पोइ सभु माण्हू वञी करे उनजी इयादत कंदा ऐं इयादत करण बि सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे त बीमार जी इयादत बि करणु घुरिजे। त इन सां गॾोगॾु इहे शरई फ़ैसिला बि थींदा हुआ, इहे फलाही कम बि थींदा हुआ। ऐं जेकॾहिं उन में को माण्हू अहिड़ो अचे जेको जीअं पाण ॻाल्हि पिया कयूं त रोज़े इफ़्तारी वग़ैरह सहरी हवाले सां ईअं बि माण्हू ईंदा हुआ जेके उन पंहिंजे घरनि में इबादत वग़ैरह त कंदा हुआ पर सहरी या इफ़्तारी जे मौक़े ते को माल वता वग़ैरह का शइ इस्तेमालु न करे सघंदा हुआ त पोइ मस्जिदुनि वारा मस्जिदुनि में उन लाइ अलहदा इंतिज़ाम कंदा जीअं हाणे बि थिए पियो, पर अची करे उहे सहरी बि कंदा हुआ, इफ़्तारी बि कंदा हुआ ऐं उन्हनि जो जेको ख़र्चु आहे उहे ॿिया मुस्लमान नमाज़ी जेके बि हुआ उहे वंड विरासत करे पंहिंजे पंहिंजे हिसे मां जेको कुझु उन्हनि खे सरी सघे पियो उहे अची करे शामिलु कंदा हुआ ताजो सभिनी जे मथां वज़न बि न पए ऐं उहे माण्हू जेके घरनि में इबादत त कनि था पर रोज़ो नथा रखी सघनि या इफ़्तार नथा करे सघनि त उहे शर्मिंदा बि न थियनि। उहे इन खे ख़ुशी जो जेका त बाहि सम्झी करे अची करे मस्जिद में गॾिजी वेहंदा हुआ ऐं उन सां गॾु सहरी बि कंदा हुआ, इफ़्तारी बि कंदा हुआ ऐं इब्तिदा इस्लाम में इबादतूं बि थींदियूं हुयूं, शरई फ़ैसिला बि थींदा हुआ ऐं जेकॾहिं माण्हुनि खे के मसइला मसाइल बि हूंदा उहे बि हितां अची हल थींदा हुआ, जेकॾहिं का परेशानी हुजे उहे बि ऐं सभ खां वधीक जेके शरई निकाह वग़ैरह उहे बि मस्जिदुनि में थींदा। हालांकि सभ खां वधीक सवाब बि आहे, सुन्नत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि आहे त इन हिसाब सां फलाही कम थींदा हुआ। पर हाणे अॼुकल्ह ॾिठो वियो आहे कंहिं ॻाल्हियुनि जे सबब खां माण्हू कुझु इन ॻाल्हियुनि मां हटिजी विया आहिनि पर ईअं हुजणु न घुरिजे। उन्हनि खे घुरिजे त हीअ जेके मस्जिदूं वग़ैरह आहिनि या ॿिया जेके बि इहे कम आहिनि उहे फलाही बुनियाद तां जेके मुस्लमान माना रोज़ो पंहिंजे घर नथा खोले सघनि या जेका त नथा रखी सघनि उन्हनि लाइ वरी बि भरपूर इंतिज़ाम थियणु घुरिजे ऐं उहे मुस्लमान जेके वस वारा आहिनि अलाह साईं उन्हनि खे नवाज़ियो अता कयो आहे उन्हनि खे घुरिजे त उहे बि अची करे मस्जिदुनि में इंतिज़ाम कनि ताजो को मुसलमान ज़रूरी न आहे त घरनि मां मुमकिन आहे को मुसाफ़िर ॿाहिरियों अचे ऐं उन लाइ उनखे त घर हितां न आहे त उहो छा करे उहो अची करे मस्जिद में जेकॾहिं रोज़ो सहरी कंदो या इफ़्तार कंदो त बराबरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जो अजर सवाब बि उन इंतिज़ाम करण वारे खे अता फ़रमाए छॾींदो। त इब्तिदा इस्लाम में इबादतुनि सां गॾोगॾु इहे फलाही कम बि थींदा हुआ। हाणे कुझु घटिजी चुका आहिनि पर अञा ताईं आहिनि पर कोशिशि मुस्लमाननि खे ईअं करणु घुरिजे जो इन खे वधि खां वधीक जेको आहे इस्तेमालु कनि तां जो को मुस्लमान परेशानी खां बचे। बिल्कुलु माशाल्लाह तमामु सुठी ॻाल्हि कई। इहो तमामु हिकिड़ो बहितरीनु अमल आहे, तमामु हिकिड़ा बहितरीनु फलाही कम आहे। फलाही कम ज़रूरु करणु घुरिजे हिन महीने में त बाक़ी को मुसाफ़िर बि थी सघे थो, कंहिंजे बर्डन बि न थींदो, हर को माना पाण में वंडे विराए करे सभु शइ कनि था। अब्दुर्रहमान आप क्या पढ़ रहे हैं क्या? माशाल्लाह माशाल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सैरे गुलशन कौन देखे, सैरे गुलशन कौन देखे, दश्ते तैबा छोड़ कर सैरे गुलशन कौन देखे, दश्ते तैबा छोड़ कर सूए जन्नत कौन जाए, दर तुम्हारा छोड़ कर सूए जन्नत कौन जाए, दर तुम्हारा छोड़ कर बेलिकाए यार उनको चैन आ जाता अगर, बेलिकाए यार उनको चैन आ जाता अगर, बार बारा देना यूं जिब सिदरा छोड़ कर, बार बारा देना
سدرا چھوڑ کر سیر گلشن کون دیکھے، اور بخشوانا مجھے سے عاصی کا روا ہوگا بھلا، بخشوانا مجھے سے عاصی کا روا ہوگا بھلا، کس کے دامن میں چھپوں دامن تمہارا چھوڑ کر، کس کے دامن میں چھپوں دامن چھوڑ کر سیر گلشن کون دیکھے، دشت طیبہ چھوڑ کر سیر گلشن کون دیکھے، اور مر کے جیتے ہیں جو ان کے در پہ جاتے ہیں حسن، مر کے جیتے ہیں جو ان کے در پہ جاتے ہیں حسن، جی کے مرتے ہیں جو آتے ہیں مدینہ چھوڑ کر، جی کے مرتے ہیں جو آتے ہیں مدینہ چھوڑ کر، سیر گلشن کون دیکھے، دشت طیبہ چھوڑ کر سوئے جنت کون جائے، در تمہارا چھوڑ کر۔ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ، ماشاء اللہ۔ مفتی صاحب جی असां वटि जीअं तव्हां उहा ॻाल्हि कई त पाड़े वारनि जो, पर मिट माइट बि थींदा निकिरा मिसकिन, वरी तव्हांखे ख़बर आहे त वरी अक्सर करे ॻोठनि में, तव्हांजो ॻोठनि खां बैकग्राउंड हुजे हलंदो हुजे, असांजो ॻोठनि खां बैकग्राउंड, सुबुह सवेर बि ईंदा आहिनि गदागर फ़क़ीर, जी जी तरजीह कंहिंखे ॾियणु घुरिजे? तमामु बहितरीनु ॻाल्हि तव्हां कई। ॻोठनि में हुजे या शहरनि में हुजे, ऐं गदागर चाहे जेका त रमज़ान शरीफ़ में अचनि या उन खां अॻु में या पोइ ते अचनि, कोशिशि कजे त इन मौक़नि ते जेके मिट माइट हुजनि, जेके वेझा अज़ीज़ अक़रिबा हुजनि, कोशिशि करे तरजीह उन्हनि खे ॾिजे। छाजे करे जो मिटनि जो हक़ु सभ खां पहिरियों आहे। ॾिसे माण्हू त जेकॾहिं मिट माइट अहिड़ा मुस्तहिक आहिनि, पर के अहिड़ा हूंदा आहिनि मुस्तहिक हूंदा आहिनि पर घुरी न सघंदा आहिनि, चवंदा न आहिनि जो ॿियो को तनक़ीद न करे या टोक न करे, इन हिसाब सां त उन माण्हू खे घुरिजे त पाण वञी करे सर्च करे ॾिसे त हीउ माण्हू वाक़ई मुस्तहिक आहे, त पोइ उन तरीक़े सां उन अंदाज़ सां उन जी वञी करे हेल्प करे, तांजो उन जी दिलि आज़ारी बि न थिए ऐं पंहिंजी शइ बि उन वटि ताईं पहुचाए। उन खां पहुचाइण खां बाद में, ऐं जेकॾहिं माण्हू शहर में रहे थो, मिट माइट वसे पासे काशे कोन्हे, त पोइ ॾिसे पंहिंजे पाड़ेसिरनि में, जेकॾहिं पाड़ेसिरनि में को अहिड़ो माण्हू आहे, हालांकि ईअं हुननि जे मथां लाज़मी आहे त माना हर थोरे घणे खां बाद में, हिकु ॾींहुं ॿिनि ॾींहंनि खां बाद में पंहिंजे मिट माइट खे छॾे, जेकॾहिं न हुजे त पंहिंजे पाड़ेसिरी खां पुछे, कंहिं न कंहिं ॻाल्हियुनि में पुछे त कीअं कमकार आहे, घर बार आहे, को परेशानी आहे, का छा आहे, त हर माण्हू ज़ाहिर आहे ॻाल्हियुनि में कुझु न कुझु ॿुधाए वेंदो, त उन हिसाब सां जेको आहे त उन जी वञी करे पाड़ेसिरनि जी जेका त मदद करे। हालांकि पाड़े वारनि जा हक़ सभ खां वधीक आहिनि, उन जे करे जो हदीस तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त अल्लाह साईं बरोज़े क़यामत यानी माशर में कंहिं अहिड़े माण्हू खां मुखातिब थींदा, फरमाईंदा त मूंखे मानी जी ज़रूरत हुई, तव्हां मूंखे मानी न खाराई, पाणी जी ज़रूरत हुई, तव्हां मूंखे पाणी न पीआरियो, त उहो माण्हू अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बारगाह में अर्ज़ु कंदो, अल्लाह तव्हां इन शयुनि खां पाक हुयो,
त तव्हांखे कीअं पीआरियां। पोइ अलाह साईं उन बंदे खे हुकुम फरमाईंदो त तुंहिंजे पाड़े में तुंहिंजो फलां पाड़ेसिरी उहो राति जो बुखायल हो, जेकॾहिं तूं उनखे मानी खाराए हा त यकीनन तूं मूंखे मानी खाराए हा, जेकॾहिं तूं उनखे पाणी पीआरे हा मूंखे पाणी पीआरियां। त पाड़ेसिरियुनि जा हक़ सभ खां वधीक आहिनि। ऐं इन सूरत हाल में माण्हू ॾिसे जेकॾहिं मिट माइट मुस्तहिक हुजनि त सभ खां पहिरियों मिटनि माइटनि जी मदद कजे, जेकॾहिं उहे न आहिनि त उन खां पोइ वरी जेको आहे त पंहिंजे पाड़ेसिरियुनि जा हक़ आहिनि उन्हनि खे ॾिसे, ताजो इन अमल सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त बि राज़ी थी पए ऐं अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि राज़ी थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। केॾी हिकिड़ी प्यार ऐं अमन ऐं मोहबत जी ॻाल्हि आहे। सो हिकिड़ो कचहरी बि कंदासीं मुफ्ती साहिब सां, हिन सां बि सभिनी सां अब्दुर्रहीम मदराम सां बि ॻाल्हाईंदासीं, नात शरीफ़ ॿुधंदासीं, पर हिकिड़ो वठंदासीं ब्रेक, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं, काॾे न वञिजो, राजो समय ते। वेलकम बैक, वेलकम बैक। उम्मीद त सियारीअ जी जेको आहे सहरी जी तयारी थींदी हूंदी ऐं बिल्कुलु हर को पंहिंजी सहरी उथंदो आहे सवेर, मानी पराठा ॾही आलू आमलेट खोड़ सारो हर कंहिंजो जंहिंजी जेकी आहे हैसियत उन हिसाब सां हिकिड़ो पंहिंजी तयारी हूंदी। ऐं असां सां गॾु मुफ्ती साहिब बि गॾु आहे, असां सां गॾु हिना बि आहे, असां सां अब्दुर्रहीम भी गॾु आहे। असां वेलकम बैक आया आहियूं त छो न हिना खां असां का नात ॿुधूं। तो आप कुछ सुना दे, क्या सुना रही हैं? नातिबल, माशाल्लाह माशाल्लाह। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मेरी आका की मुद्दत हुई है, मेरे आका की मुद्दत हुई है, तेरी राह में आकियाँ बिछाते बिछाते, तेरी हसरतों में तेरी चाहतों में बड़े दिन हुए गर सजाते सजाते, मेरे आका की मुद्दत हुई है। मेरा ये है ईमान, ये मेरा यकीन है, मेरे मुस्तफा सा न कोई हंसी है, मेरे मुस्तफा सा न कोई हंसी है, कि रुक उनका देखा है जब से कमर ने, निकलता है मुँह को छुपाते छुपाते, मेरे आका की मुद्दत हुई है, तेरी राह में आकियाँ बिछाते बिछाते, मेरे आका की मुद्दत हुई है। क़यामत का मंजर बड़ा पुरखता है, मगर मुस्तफा का जो दीवाना होगा, मगर मुस्तफा का जो दीवाना होगा, वो पुर
मेरे आका के मुद्दत हुई है, मेरे आका के मुद्दत हुई है। तेरी राह में आँखियाँ बिछाते बिछाते मेरे आका के मुद्दत हुई है। मेरे लब पे मौला न कोई मेरा है, फकत मुझ निकम्मे की ये इल्तिजा है, फकत मुझ निकम्मे की ये इल्तिजा है। मेरी सांस निकले दरे मुस्तफा में, गम नबी का सुनाते सुनाते मेरे आका के मुद्दत हुई है, मेरे आका के मुद्दत हुई है। तेरी राह में आँखियाँ बिछाते बिछाते तेरी हसरतों में, तेरी चाहतों में बड़े दिन हुए घर सजाते सजाते मेरे आका के मुद्दत हुई है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह। ॾाढो सुरूर अची वियो, ॾाढो सुकून अची वियो, सफ़ा मज़ो अची वियो। सो सर, तव्हांजा रोज़ा हिते ई हूंदा आहिनि या ॻोठ में बि तव्हां वेंदा आहियो तिलावत वग़ैरह या दोस्तनि सां गॾु या? जी, रोज़ा तकरीबन हिते ई हिते ई हूंदा लॻो जी जी, कराची में ई जो ईद ईद बसि पोइ माहौल ॾिसी करे कॾहिं पोइ ॻोठ ॾे, कॾहिं पोइ जेको आहे त हिते ई कराची में। कराची में? जी जी, हा। सही, रूटीन में 3 रोज़ा माशाअल्लाह ताला। जी ऐं जेको ऐं ॿिया खोड़ सारा माण्हू आहिनि जेके दोस्त आहिनि माशाअल्लाह, उहो तव्हां थोरो हिन गाइड कजो त इलाही दोस्तनि कोशिशि करे माना क़ुर शरीफ़ जा 3 सिपारा बि ख़तमु कढंदा आहिनि। जी जी, त उन हवाले खां क़ुर शरीफ़ लाइ पढ़ण लाइ या कुझु अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि असांजे नाज़रीन खे तव्हां कुझु ॿुधाइणु चाहियो रमज़ान शरीफ़ जी जी, बरकत तमामु जे हिसाब सां? प्यारी ॻाल्हि कई तव्हां। बाक़ी क़ुर करीम हूअं त हर मुसलमान खे पूरे साल में तिलावत करणु घुरिजे, पर ख़ासि तौर ते रमज़ान मुबारक जे महीने में तिलावत लाज़मी करणु घुरिजे। इन जे करे जो क़ुर करीम जी तिलावत करण में बि सवाबु आहे, पर जेकॾहिं माण्हू हिकु लफ़्ज़ हिकु हर्फ़ बि तिलावत कंदो आहे त अल्लाह ताला उन जो अजर ऐं सवाबु उन हिसाब सां अता फ़रमाईंदो आहे। हदीस मुबारक आहे, पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो त जेकॾहिं को माण्हू क़ुर करीम जो हिकु हर्फ़ बि तिलावत कंदो आहे त अल्लाह ताला उनखे 10 नेकियूं अता फ़रमाए छॾींदो आहे। ऐं एतिरे क़दुरु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मुबारक में इरशाद फ़रमायो, अलिफ लाम मीम, इहे हिकु लफ़्ज़ आहे, 3 अखर आहिनि इन में, हिकु अलिफ, हिकु लाम, हिकु मीम। पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो त जेकॾहिं इहो हिकिड़ो लफ़्ज़ बि जेकॾहिं को माण्हू तिलावत कंदो आहे त अल्लाह साईं उनखे 3 नेकियूं अता फ़रमाए छॾींदो आहे। त रमज़ान मुबारक में कोशिशि कजे जो पूरो ख़तमु पाक कढिजे, यानी कि जेकॾहिं हिकिड़ो सिपारो बि माण्हू तिलावत कंदो हिकिड़े ॾींहं में त जेका त इहा 1.25 सिपारो कोशिशि इन तरीक़े सां ईद खां अॻु में उन क़ुर पाक ख़तमु पूरो थी वेंदो। पर जेकॾहिं ईअं नथो करे, माना हिकु जॻह ते वेही नथो करणु चाहे त सुबुह जो तिलावत करे सहरी खां पोइ वरी जेको आहे त इफ़्तार खां पोइ या राति में केॾी महिल उनखे टाइम मिले त क़ुर करीम जी तिलावत ज़रूरु करे। इन जे करे जो क़ुर करीम जी तिलावत करण सां इंसान जे रूह में हिकिड़ी ताज़गी अची वेंदी आहे, इंसानु पंहिंजो पाण खे सही महसूसु कंदो आहे, फ्रेश महसूसु कंदो आहे। ऐं क़ुर करीम हक़ीक़त में अल्लाह ताला सां कलाम करणु, यानी कि ख़ालिक़ काइनात जेके जेके ॻाल्हियूं क़ुर करीम में इरशाद फ़रमायूं आहिनि, जेकॾहिं माण्हू उन्हनि लफ़्ज़नि खे उन तरीक़े सां अदा कंदो आहे, पढ़ंदो आहे त अल्लाह साईं उनखे उन जो सवाबु उन तरीक़े सां अता फ़रमाए छॾींदो आहे। त रमज़ान मुबारक खां अलावा
कोशिशि कजे त पूरे साल में क़ुरान करीम जी तिलावत हुजे, पर इन सां गॾोगॾु जेकॾहिं कमनि कारनि में माण्हू मसरूफ़ नथो करे सघे त रमज़ान मुबारक में कोशिशि करे हिकु ख़तम पाक बि पूरो मुकमल क़ुरान पाक जो करे त इन जो सवाब बि अल्लाह साईं उन खे हद खां वधीक अता फरमाए छॾे। माशाल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह, बिल्कुलु ईअं ई हक़ीक़त आहे। ऐं इहो सिलसिलो इन दफ़े सुबुह जो टाइम आहे, सही जो टाइम आहे, त असां अब्दुर्रहमान भी आए हो। अब्दुर्रहमान, आप लोग साथ भी पढ़ते हैं या फिर आप एक एक करके कुछ ना शरीफ? आपको जो सही लगे आप करें, जो आपका दिल करे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ख़त्म रुसूल मक्की मदनी, ख़त्म रुसूल मक्की मदनी, कौनैन में तुम सा कोई नहीं, नूर मुजस्सम तेरे सिवा, नूर मुजस्सम तेरे सिवा, महबूब खुदा का कोई नहीं, वल्लाह कोई नहीं। ख़त्म रुसूल मक्की मदनी रुसूल, ये शान तुम्हारी है आका, तुम अर्श बरी पर पहुँचे हो, ये शान तुम्हारी है आका, तुम अर्श बरी पर पहुँचे हो, तुम अर्श बरी पर पहुँचे हो। ज़ीशान नबी है सब लेकिन, ज़ीशान नबी है सब लेकिन, मेराज का दूल्हा कोई नहीं, वल्लाह कोई नहीं। ख़त्म रुसूल मक्की मदनी, रुसूल महबूब बड़े आए, दिलदार बड़े देखे, महबूब बड़े आए, दिलदार बड़े देखे, जितने भी बड़े देखे कदमों में पड़े देखे, कौनैन में तुम सा कोई नहीं, वल्लाह कोई नहीं। ख़त्म रुसूल मक्की मदनी, ख़त्म रुसूल इस सूरत नो मैं जाना खा के जाने जहाना खा, इस सूरत नो मैं जाना खा के जाने जहाना खा। सच आका के रब दी मैं शाना खा, जिस शान तो शाना सब बढ़िया, कौनैन में तुम सा कोई नहीं, वल्लाह कोई नहीं। ख़त्म रुसूल मक्की मदनी, कौनैन में तुम सा कोई नहीं, नूर मुजस्सम तेरे सिवा, महबूब खुदा का कोई नहीं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह। ॿियो मुफ़्ती साहब, तव्हां माना ॿियो स्पेशली तव्हां ॿुधायो हिन माह रमज़ान में अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका असांजा माण्हू, असांजा इंसान, असांजा दोस्त जेके ॾिसनि था, उहा प्रैक्टिस हिन महीने में कनि
पंहिंजो ईमान खे मज़बूत कीअं कजे। खोड़ सारा माण्हू रोज़ो रखंदा आहिनि त उन लॻंदी, नंढपण रखंदा ई न आहिनि, किन खे आदत हूंदी आहे को सुपारी या सिगरेट विगरेट, अहिड़े हिसाब जी का शइ जेका इन शइ खे मोटिवेशन ॿुधाए। साईं जेको आहे त रोज़ो इन में हिकिड़ी अजीब हिकमत आहे। हा यकीन जेको आहे त हिकमत ईअं आहे त हूअं बज़ाहिर माण्हू सॼो ॾींहुं जेको आहे त कलाक खां पोइ वक़फ़े मां खाईंदो रहे त पोइ उनजो पेट न भरबो आहे, पर सहरी हिकु उहा शइ आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो इरशाद फरमायो त तव्हां सहरी खाओ, छाजे करे जो इन में बरकत आहे। ॾिसो न हाणे जेको आहे क़ुरान करीम में अल्लाह साईं इरशाद फरमायो इन्नल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअन्फुसिहिम। अल्लाह साईं कंहिं क़ौम खे ओसि ताईं चेंज न कंदो जेसि ताईं उनजो हर हिकु फ़र्द पंहिंजो पाण खे चेंज न कंदो, ठीकु आहे, तब्दील न कंदो। इन हिसाब सां जेकॾहिं को चाहे थो त उहो सही थिए, रोज़ो रखे, अल्लाह साईं जेके ही रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि उन ख़ुदा जो फ़र्ज़ बि अदा थिए ऐं उन सां गॾोगॾु ही जेका आदत सही बुरी आहे या भली आदत आहे उहा बि जेका आहे त वञे ऐं इन खे छॾे करे रोज़ो रखे। उहो पंहिंजे पाण खे जेको आहे त कोशिशि करे दिलि खे मुतमइन करे त जेकॾहिं रमज़ान मुबारक में रोज़ो रखंदो त कोशिशि करे शाम ताईं पहुचाईंदो। पहिरें ॾींहुं अगरचे उनखे थोरी तकलीफ़ थींदी पर अल्लाह साईं रोज़े मुबारक में अजीब वरी जेको आहे इंसान खे क़ुव्वत ऐं ताक़त ॾेई छॾींदो आहे। माण्हू नियत करे करे रोज़ो रखी करे जंहिं महिल अल्लाह जे हवाले सभु कमु कंदो आहे न त अल्लाह साईं उनखे पाण जेको आहे त उनखे वरी जेको आहे त बहितर माहौल में आणे छॾींदो आहे। कई माण्हू अहिड़ा ॾिठा जेको आहे त गुर्दनि जा मरीज़ आहिनि, चवंदा आहिनि बार बार जेकॾहिं पाणी न पियूं त असांखे वरी तकलीफ़ थींदी आहे। उहे ई माण्हू सहरी जे टाइम ते पाणी जेको पी सघंदा आहिनि पी करे रोज़ो रखंदा आहिनि त अल्लाह साईं इफ़्तारी ताईं वरी उन्हनि खे सिहत सताबो फरमाए छॾींदो आहे, माना का बि बीमारी जेको हुन में न ईंदी आहे। पर माण्हू सभ खां पहिरियों पाण कोशिशि करे पंहिंजे दिलि खे मुतमइन करे त जेकॾहिं रोज़ो रखां थो त उनखे वञी करे पूरो कंदुमि। इन नीयत सां जेकॾहिं अल्लाह ते यकीन करे करे माण्हू रोज़ो रखंदो आहे त अल्लाह साईं बि उन माण्हूअ खे हिमत ऐं ताक़त ॾेई छॾींदो आहे। त कोशिशि कजे जेके माण्हू जेके सिगरेट वग़ैरह पीअनि था या ॿी का शइ खाइनि था त उन्हनि खे घुरिजे त सभु साल माना ईअं सम्झो त 11 महीना पंहिंजे हिसाब सां हलिया, पर हिकिड़ो महीनो जेको आहे त अल्लाह साईं जे मर्ज़ी जे मुताबिक़ गुज़ारे जेको आहे त ॾिसनि त इन में बरकतूं बि आहिनि, इंसानु जिस्मानी तौर बि ठीकु थी वेंदो आहे। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो जेको फ़रमान आहे, जेके रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे मथां, जेकॾहिं उहे फ़रमान उन्हनि ते अमल करे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे रस्ते ते अची करे पवंदो आहे त अल्लाह साईं उन माण्हूअ जी पाण मदद कंदो आहे ऐं उन खे सहरी खां वठी करे इफ़्तारी ताईं पंहिंजो पाण मालिकी कंदो आहे, तव्हांजो इंसान जे अंदरि हिमत बि हुजे, क़ुव्वत बि हुजे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इहो फ़रमान बि पूरो थी वञे ऐं जेको रोज़ो फ़र्ज़ु आहे उन फ़र्ज़ जी अदायगी बि सही तरीक़े सां थी सघे। माशाअल्लाह, बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि कई, सिंपल ॻाल्हि कई। माण्हुनि जो ईमान मज़बूत हुजे, तव्हां इरादो कयो ऐं इरादे करण खां पोइ तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी मूंखे थो लॻे तकलीफ़ थींदी, तव्हां सिर्फ़ु ईमान पंहिंजो कयो, अल्लाह साईं जे सभु शयूं हवाले करे छॾंदो, बाबा ठीकु आहे, हाणे मां रोज़ो रखां थो, का ॻाल्हि न आहे। सो अब्दुर्रहीम, आप कुछ सुनाएं, आप भी बैठे हुए हैं क्योंकि हम चाह रहे हैं कि सबके साथ एक बराबरी वाला रुको। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। क्या बताऊं कि क्या मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है। बस मेरा मोदा मदीना है, बस मेरा मोदा मदीना है। क्या बताऊं और उठ के जाऊं कहाँ मदीने से, उठ के जाऊं कहाँ मदीने से। क्या
کیا کوئی دوسرا مدینہ ہے، کیا کوئی دوسرا مدینہ ہے، کیا بتاؤں کیا بتاؤں، اور دل میں اب کوئی آرزو ہی نہیں، دل میں اب کوئی آرزو ہی نہیں، دل میں اب کوئی آرزو ہی نہیں، یا محمد ہے یا مدینہ ہے، یا محمد ہے یا مدینہ ہے، کیا بتاؤں کہ کیا مدینہ ہے، کیا بتاؤں۔ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ ماشاء اللہ. सो रोज़े जो हिकिड़ो पंहिंजो रमज़ान शरीफ़ जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो मज़ो आहे. तव्हां शहर में निकिरंदव, तव्हां बाज़ारनि में वेंदव, रोज़े वारनि माना इफ़्तारी टाइम ते तव्हां शायदि तव्हां उमिरो शायदि हज कयो हूंदो. न बसि अल्लाह नसीब करे. अच्छा मूंखे यादि आहे त मां जॾहिं 2017 अलाए 18 में बराबरि 19 में मां हुयुसि हुते, त रोज़े वक़्तु जेको मके पाक में जेको हिकिड़ो नूर आहे जी जी उहो तव्हांखे हिकिड़ो फील थींदो, तव्हां वेंदव न तव्हां उते महसूसु कंदव. सुभान अल्लाह. ऐं माना उहो एॾी वॾी ख़ल्क़, एॾा वॾा माण्हू. सो रोज़े वारो जेको उहो टाइम आहे न उहो ॾाढो 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 मज़ेदार आहे. तव्हां शाम जो वेठा हूंदव न हुते, तव्हां रोज़ा उते ई हरम पाक में रोज़ इफ़्तार थींदो आहे, पोइ हर कंहिंजा पंहिंजा सिफ़ा लॻा पिया हूंदा आहिनि, त तव्हांखे फील थींदो आहे. तव्हां ॾिसंदव तव्हांखे लाटूं पयूं हेठि किरंदियूं आहिनि जेको आहे. इहे ॾाढा हिकिड़ा रमज़ान शरीफ़ जा हूअं बि जिते किथे बि तव्हां ॻोठनि में किथे बि वञो तव्हां हिन टाइम ते ॾिसंदव तव्हांखे अजीब कैफ़ियत, अजीब अल्लाह साईं जो कदर रहमत. सो बिल्कुलु ईअं ईअं ई आहे जेको आहे. कुझु अहिड़ो को किसो रमज़ान शरीफ़ जो जेको पहिरियों रोज़ो तव्हां कॾहिं रखियो हुओ, अहिड़ी काई शइ मुफ़्ती साहिब सां ॿुधायो, कुझु शेयर. हा, नंढपण में जेको आहे त तक़रीबन ईअं सम्झो त 10-11 सालनि जी उमिरि में जेको आहे त रोज़ो रखियो. पर पहिरियों रोज़ो जेको आहे त रखण खां पोइ जेको आहे त सॼो ॾींहुं सोचींदा रहियासीं त इफ़्तारी जो टाइम थिए त पोइ जेको आहे त वञी करे इफ़्तार कयूं. पोइ बार बार अॻे वक़्तनि में माना ईअं सम्झो त ॻोठाणो माहौल हूंदो त पोइ कंहिं पुछंदा हुआसीं वॾनि खां, चाचनि खां, वालिद साहिब खां, जेको आहे त वञी करे पुछंदा हुआसीं ॿियो ख़बर अञा केतिरो टाइम आहे. पोइ वरी उहे सोचींदा हुआ त हिनखे शायदि रोज़ो माना महसूसु हुजे. पोइ चवंदा हुआ अञा परे आहे, अञा देरि आहे. पोइ चवंदा हुआ न बाबा अञा देरि न आहे, बसि जेको आहे त जल्दी इफ़्तारी कयूं. वरी माना हिकिड़ी अजीब ख़ुशी हूंदी इफ़्तारी में, माना पहिरियों रोज़ो हुजे, इफ़्तारी हुजे जो माना इहे एहतिमाम थींदा सभु शयूं. पोइ दिलि में सोचींदा हुआसीं त माना हर नंढो ॿार ईअं ई सोचींदो आहे त माना हीअ सभु ताम जेके रखियल हुजनि सभु खाई वञूं, सभु जेको आहे असां इफ़्तारी हिन सां कयूं. पर जेको आहे त कंदे कंदे जंहिं महिल इफ़्तार रोज़ो कंदो आहे त पोइ हिकु गिलास पाणी या शरबत, 2-3 फ्रूट वग़ैरह पेट भरिजी वेंदो. माना इहा हक़ीक़त आहे हूअं. ऐं उन में वरी अजीब मज़ो. बाक़ी हूअं सॼो ॾींहुं जेकॾहिं माण्हू का बि शइ, पाणी तव्हां 10 दफ़ा पीओ तव्हांखे एतिरे क़दुरु उहा मिठास न लॻंदी पाणी में. पर रमज़ान मुबारक में जंहिं महिल अल्लाह अकबर जेको आहे त इफ़्तारी लाइ अज़ान थिए, उन खां पोइ तव्हां पाणी पीओ त उनजो वरी मज़ो ई सुरूर ई अजीब आहे, कैफ़ियत ई अजीब आहे. त इन हिसाब सां. ऐं हाणे अॻ में त जेको आहे त गर्मी जा ॾियारा, हाणे बि साॻी मौसम आहे, पर पंहिंजनि ॿारनि खे माण्हू तरग़ीब ॾियारे, उन्हनि खे सोचाइजे त भई ही हिन में ही फ़ाइदा आहिनि. इन जे करे जो माण्हू नंढपण में बि इहा आदत जंहिं महिल अची वेंदी न त पोइ वॾो थींदो त इन ई आदत ते हलंदो ऐं कोशिशि कंदो जो रोज़ा समूरा रखे. पर जेकॾहिं को माण्हू बीमार आहे उनखे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ां इजाज़त आहे, रोज़ो नथो रखी सघे. मुसाफ़िर आहे त उनखे बि अल्लाह साईं जी तरफ़ां इजाज़त आहे त न रखी सघे. पर जेकॾहिं घर में आहिनि त माण्हू कोशिशि करे जो पंहिंजे ॿारनि खे सहरी टाइम उथनि त उन्हनि खे इहा तरग़ीब ॾियारनि. जेकॾहिं इफ़्तारी में हुजनि त उन्हनि खे तरग़ीब ॾियारनि त हीअ जेका इफ़्तारी आहे उन माण्हूअ लाइ जेको सहरी खां वठी करे इफ़्तारी ताईं सब्र करे करे पंहिंजे रोज़े खे वञी करे पूरो कयो. त जीअं माना उन्हनि खे बि हिकिड़ी अजीब ख़ुशी थिए रोज़ो रखूं त इहे नेमतूं सभई जेको आहे त उनखे मुयसरु थींदियूं जेको रोज़ो रखंदो आहे. त पंहिंजनि ॿारनि खे इहा तरग़ीब ॾियारिजे तव्हांजो ॿारनि खे शुरू खां नंढे हूंदे खां ॿारनि खे जीअं माना उहे इहे ॻाल्हियूं सिखनि ऐं ॿार इन्हनि शयुनि खे जल्दी सिखंदो आहे. त रोज़ो मानी सॼो ॾींहुं हूअं सोचींदा आहिनि त कलाक ॾेढ ॿिनि खां पोइ माण्हू चांहि पीअंदो आहे, जेका त मानी खाईंदो आहे. त पर हिन रमज़ान मुबारक में छो नथा खाइनि त पोइ उन्हनि खे ॿुधाइजे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां ही आहे कमु.
ॿार सुवाल घणा कंदा आहिनि, हा चवंदा आहिनि हीअ शइ हीअं छो आहे, हीअ शइ हीअं छा लाइ आहे। त इन हिसाब सां जेकॾहिं उन्हनि खे सम्झायो वञे न त पोइ उन्हनि खे इहा बि फज़ीलत ॿुधाइजे त क़ुरान करीम जी तिलावत बि कयो, हीअ शइ बि कयो, ऐं जेके रोज़ेदार आहिनि उन्हनि लाइ जेको आहे त ही इहतमाम बि करणु ताकी बिल्कुलु नंढपण में उन्हनि जी ज़हन में इहे शयूं हुजनि अची जो वञे। वॾा थियनि त माना इहे सवाब जी तरफ़ अचनि, इहो तमामु भलो हुयो। बिल्कुलु मुफ़्ती साहब आख़िर में तव्हां को मैसेज ॾियणु चाहींदो, असां वरी पोइ हिन जी तरफ़ हलंदासीं, असां नात ॿुधंदासीं, को अहिड़ो कुझु रोज़ेदारनि लाइ या कुझु इंसान लाइ को मैसेज ॾियणु चाहियो, नंढिड़ो मैसेज, शॉर्ट मैसेज? मैसेज बसि इहो तमामु जेके बि मुस्लमान उन्हनि खे कोशिशि करणु घुरिजे त जिनखे सिहत आहे, सही सिहत आहे, सिहत वारा आहिनि त उहे हथुल इम्कान रोज़े खे न न छॾनि। छॾे छाजे करे जो हिन महीने में एतिरियूं बरकतूं नेमतूं, ऐं आख़िर में इन पैगाम मैसेज सां गॾु हदीस मुबारक आहे, रोज़ेदार लाइ अलाह साईं जेके जेका त आख़िर में जीअं हर माण्हू महिनत कंदो आहे त शाम जो हुनखे उजरत वञी करे मज़दूरी मिलंदी आहे, ईअं रमज़ान मुबारक में जंहिं महिल को बि माण्हू रोज़ो रखंदो आहे त पंहिंजा समूरा रोज़ा रखी करे जंहिं महिल आख़िरी ॾींहुं ईंदो आहे त अलाह रब्बुल इज़्ज़त फ़रिश्तनि खे हुकुम कंदो आहे त हिननि माण्हुनि सिर्फ़ु मुंहिंजे रज़ा जी ख़ातिर, मूंखे राज़ी रखण जी ख़ातिर हिननि रोज़ा रखिया, मां अलाह साईं इन्हनि सभिनी जे गुनाहनि खे बख़्शे माफ़ फरमाए थो छॾियां। त हीअ नेमत जंहिंखे नसीब थिए, रमज़ान मुबारक जो महीनो जंहिंखे नसीब थिए, जंहिंखे सिहत आहे, कोशिशि करणु घुरिजे उनखे समूरा रोज़ा रखणु घुरिजनि ताजो अलाह बि राज़ी थिए, अलाह जो हबीब। आमीन, थैंक यू, आमीन आमीन, जज़ाकल्ला। हिन असां हाणे हिन जेको आहे नात पढ़ंदी, असां हुन ते प्रोग्राम जो इख़्तिताम थींदो, वरी इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां कचहरी कंदासीं। अल्लाह हाफ़िज़। तो हिन अब क्या सुना रही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या नबी सब करम है तुम्हारा, या नबी सब करम है तुम्हारा, ये जो वारे नियारे हुए हैं, अब कमी का तस्वुर भी कैसा, जब से मंगते तुम्हारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा, ये जो वारे नियारे हुए हैं। और कोई मुना लगाता था हमको, पास तक ना बिठाता था हमको, पास तक ना बिठाता था हमको, जब से थामा है दामन तुम्हारा मेरे आका, जब से थामा है दामन तुम्हारा, दुनिया वाले हमारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा, ये जो वारे नियारे हुए हैं। और दूर होने को है अब तो दूरी, उनकी चौखट पे होगी हुजूरी, उनकी चौखट पे होगी हुजूरी, ख्वाब में मुझको आका के दर से, ख्वाब में मुझको आका के दर से, हाज़िरी के इशारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा, ये जो वारे नियारे हुए हैं, अब कमी का तस्वुर भी कैसा, जब से मंगते तुम्हारे हुए हैं। उनके दरबार से जब भी मैंने पंजे तन के वसीले से मांगा, पंजे तन के वसीले
سے مانگا مجھ کو خیرات فوراً ملی ہے مجھ کو خیرات فوراً ملی ہے خوب میرے گزارے ہوئے ہیں یا نبی سب کرم ہے تمہارا یہ جوارے نیارے ہوئے ہیں اب کمی کا تصور بھی کیسا جب سے منگتے تمہارے ہوئے ہیں